بسم الله والحمد لله والصلاة والسلام على رسول الله صلى الله عليه وآله وسلم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. آمين يا رب العالمين. السلام عليكم ورحمة الله وبركاته. سبني संगत अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। अलहमदुल्ला रब्बिल आलमीन। पाण साईं अलहमदुल्ला पंहिंजो माना सिलसिलो हले पियो सिपारो कवर करण जो इंशाअल्लाह ताला। माना जुज़ 3 जंहिंखे चइजे आख़िरी सिपारो सूर माना वारो उहो पाण कयूं पिया। पोइ रमज़ान शरीफ़ जे करे असां हुनखे डिसकंटिन्यू कयोसीं। रमज़ान शरीफ़ जो प्रोग्राम रखियोसीं डिफरेंट ऐं अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन सभिनी खे रमज़ान शरीफ़ जी ईद मुबारक। साईं महिरबानी अल्लाह साईं सभिनी जो ख़ुशि क़बूल फरमाए जेके जंहिं इबादतूं कयूं ऐं सभिनी खे ईद मुबारकूं। ऐं हीअ असांजे तरफ़ां जेको आहे अॼु पेशे ख़िदमत आहे सभिनी खे मिठाई वग़ैरह साईं प्रोग्राम ख़तमु थिए त तर्स जो महिरबानी करे पंहिंजो हिसो खणी वञो। ठीकु साईं सभई पंहिंजो हिसो हर को खंदो वञे मिठाई जो। उन खां अलावा अल्लाह जो शुक्र आहे साईं रमज़ान शरीफ़ में जेकॾहिं असां इहो ॿी हिकिड़ी ॻाल्हि थोरी असां आम तौर केॾो ग़लति था ॻाल्हायूं। असां चवंदा रमज़ान हक़ीक़त में रमज़ान इहो रमदान आहे। रमज़ान मुबारक में अल्लाह पाक जो शुक्र आहे असां सादत हासिल कईसीं। छाजी सिखियासीं सूरह यासीन मुबारक ऐं सूरह रहमान। यासीन आहे 36 और रहमान 55। अलहमदुलिल्लाह हिननि खे असां कवर कयोसीं शुक्र अल्लाह साईं जो। उन खां पोइ पंहिंजे वापसि हलूं था पिया पंहिंजे हुन सिलसिले ते 3 सिपारो। ऐं हींअर असां शुरू कंदासीं सूरह तकवीर या ईअं चइजे सूरह अतकवीर। ठीकु आहे। इहा नंबर कऊं आहे इहो नंबर आहे 81। हिन में आयतूं असां सिखंदासीं अॼु इंशाअल्लाह ताला 1 खां 14 ताईं। ऐं पोइ उन खां पोइ ॾिसंदासीं त इज़ ऐं इज़ा छा आहे। इहो असां अॻ में हिकिड़ो दफ़ो ज़िक्र करे चुका आहियूं पर इहा अहम ॻाल्हि आहे इन करे वरी ज़िक्र कबो। ऐं पोइ मां खे सम्झिबो मां छा आहे क़ुर पाक में किथे कीअं आयल आहे। हाणे ही आहे मकी सूरत। इन में 29 आयतूं आहिनि ऐं हिन में हिकिड़ो रुकू आहे। छड़ो हिकिड़े रुकू जी आहे सूरत आहे। हाणे हिन जो नंबर कहिड़ो आहे असांजो पढ़ंदासीं उहो 81 आहे। त पोइ जॾहिं असां पोइते हलूं त सॉरी ही थींदो 80 हिते ही जेको आहे न ही सॉरी हिकिड़ो सेकंड हिनखे करेक्ट करे वठणु जी ज़रूरी आहे। ये करेक्शन ज़रूरी है 80। ठीक है। तो माना असां पढ़ी आयासीं 81 को पहिरीं छा पढ़ीसीं अबस उहा आई 80 नंबर। उन खां पहिरीं नाज़ियात पढ़ीसीं 79। उन खां पोइ सूरह नबअ पढ़ीसीं उहा आई 78। हाणे 78 जेका आहे इहो आहे जितां 3 सिपारो शुरू थिए थो पियो। माना छा थियो माना असां 3 सिपारे जूं घणी सूरतूं पढ़ी चुका आहियूं ऑलरेडी कवर करे चुका आहियूं। उहे 3 सूरतूं माना असां कवर करे चुका आहियूं। ऐं हींअर माना असां पढ़ूं था पिया 4थी सूरत जंहिंजो क़ुर पाक में नंबर आहे 81 सूरह तकवीर। अच्छा हलूं था। अॼु हिकिड़ी इन में शइ ऐड कई आहे मूं उहो ज़िक्र कंदो हलां हुनजो। उहो इहो आहे त जिन शीटुनि ते ही जेका ब्लू कॉर्नर ठहंदी न माना उहो ईअं आहे ॼण उहो टेक होम आहे। माना उनखे थोरो गौर करे सम्झिबो त ॻाल्हि छा आहे। छो जो टेक होम आहे त क़ुर पाक जो हर लफ़्ज़ टेक होम आहे सही अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन। पर ॻाल्हि इहा आहे त जेका शइ रिपीट थिए थी पई है न उहा माना जे पहिरियों सम्झिजे न उहा आहे टेक होम। त उहा असांखे ज़हन में रखणी आहे छो जो बार बार रिपीट थिए थी पई। उनखे सम्झी वियासीं न असां लाइ आसानी थींदी हलंदी। हिकिड़ी शइ आहे। ॿियो ही जेको असां टेस्ट रखूं था न पोल्स माना उन में हाणे ॿ टाइप थींदा उहे पोल्स। उन में या त क्वेश्चन हूंदो सिंगल सिलेक्ट जो कोई गोल हूंदो आहे। इहे जिन जेके टॉफल वग़ैरह कयो आहे सभिनी खे ख़बर आहे त हीअ मल्टीपल सिलेक्शन थींदी आहिनि स्क्वायर में। जॾहिं बि उहे क्वेश्चन्स हूंदा जंहिंमें स्क्वायर ठहियल हुजे त माना उन जो जवाबु हिकिड़ो न हूंदो।
ॿ हूंदा 3 हूंदा 4 हूंदा वला वाला ठीकु आहे साईं पर जेको सिंगल सिलेक्ट हूंदो हुन में हिकिड़ो ई हूंदो बस इहो थींदो हिते हीअ रेडियो बटन ऐं हीअ हिनखे स्क्वायर चवंदा आहिनि उन खां पोइ हलूं था सूरत अत-तकवीर ते पंहिंजे लेसन ते अॼु असांजी घणियूं आयतूं पढ़ंदासीं हिन में इंशा अल्लाह ताला 1 खां 14 ताईं हाणे ही टेक होम आहे अगेन हिन में टेक होम कहिड़ो आहे ही सॼो टेक होम त न आहे ॻाल्हि इहा आहे त ही जेका सूरत तकवीर आहे न जेके पढ़ंदासीं उहा ॾिसो ही रुकू आहे हिकिड़ो हिन में घणियूं आयतूं आहिनि 29 हिन में अहम ॻाल्हि इहा आहे त इहा शुरू किथां थी थिए इज़ शम्स कुव्विरत ही जेको इज़ आहे न इज़ शम्स ही अहिड़ी ॿी हिकिड़ी अॻियां सूरत अचे थी हुन चयो इज़ समाउन फतरत टी अचे थी इज़ समाउन शक्कत साॻी टाइप आहे ॿ अहिड़ी ॿियूं बि आहिनि हिकिड़ी इज़ा वक़तिल वाक़िअ जेका 27 सिपारे में थी वई ठीकु आहे न हुनजो नंबर कहिड़ो आहे उहो असांखे सम्झणो पवंदो नंबर यादि करणु पवंदो उन खां पोइ अॻिते हलंदासीं कहिड़ी आहे इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा उहा ईंदी अॻिते इन्हनि 5 में जी शुरूआति जेका आहे न उहा साॻी आहे छा आहे हिननि जो मक़सदु पोइ क़यामत हाणे हिनखे सम्झंदासीं इहो टेक होम हिन करे थियो अहिड़ियूं घणी सूरत इज़ा वारियूं 5 भला वाला वधीक हुजनि था ऐं जेकॾहिं इहे इज़ा वारियूं 5 आहिनि त हिन में पहिरियों ई लफ़्ज़ आहे ही इज़ा ठीकु आहे त जे इज़ा खे सम्झूं न त माना अॻिते बि सम्झ में अची वेंदो इज़ा खे सम्झण लाइ ॻाल्हि इहा आहे त इहो मख़रज इन जो तमामु सही आहे सम्झिजे त उनखे सम्झी अदा कजे ठीकु आहे ऐं साईं ॾाढो सवलो आहे शुरूआति कजे थी पई त थोरो ॾुखियो लॻे थो पियो पोइ छा थो थिए हक़ीक़त इहा आहे त हीअ जेको ज़ आहे न हीअ ज़ इन जो वीचार असां ज़ करे कढंदा आहियूं ऐं जॾहिं हिन जी प्रैक्टिस कई शुरू मां पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायां हक़ीक़त में त न फ़क़ति हिनखे पोइ ज़ जे बजाए ज़ पढ़णु सही पढ़णु शुरू कयो पर कॾहिं कॾहिं हिन में खे बि ज़ थी वेंदो हुयो हे पढ़ी वेंदा हुआसीं पोइ अॻिते हली हली बाक़ाइदे फ़र्क़ु पइजी वियो माना महीना बि न लॻा थोरी कोशिशि कजे थी न क़ुर पाक में अलाह पाक आसानी करे मदद करे थो ऐं आसान आहे तमामु ठीकु आहे साईं हिन में ज़बान छा थींदी तरीक़ो कहिड़ो हूंदो आहे हमज़ो ॾेई ज़ खे ॾिबो ज़बान किथे टच कंदी ॾंदनि जे हेठां ज़रड़ी ॿाहिरि टिप निकिरंदी इहो ज़बान मां आवाज़ निकिरंदो आहे ठीकु आहे त ज़बान ॾिसो हीअ कीअं हिन में टच करे थी पई हिते पोइ ॾंदनि ते हिते जॾहिं त ज़े सां जेको असां मिलाए वेंदा आहियूं न न उहा ज़बान हीअं हेठि थी रहे हुन में का मूवमेंट नथी अचे हिन वारी ॾंदनि टच नथी करे अंदरि ई रहे थी पई पोइ इन करे बहितर इहो आहे त हाणे जेको इज़ा आहे न इज़ा उहो हीअं करे पढ़िजे इज़ा न करे पढ़िजे इज़ा न इज़ा इहो पहिरीं ॻाल्हि अज़ प्रैक्टिस करणी आहे अज़ ऐं हीअ अज़ सही आहे अज़ हलो ॿी ॻाल्हि इहा असीं करणी आहे हिन में हिते असां जेके सूरतूं पढ़ंदासीं आयतूं उन्हनि में न हाणे हिननि में काफ़ी लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके काफ़ी नवां आहिनि माना आम तौर यूज़ नथा थियनि बार बार यूज़ नथा थियनि त लफ़्ज़नि जा 2 क़िस्म आहिनि रेयरली यूज़्ड वर्ड्स उहे हिन में आयल आहिनि उहे तव्हां माना सिखंदासीं बि विसरी वेंदी ॿिया आहिनि कॉमनली यूज़्ड वर्ड्स बार बार ईंदा टे आहिनि रिपीटेड वर्ड्स रिपीटेडली यूज़्ड हिकड़ा त कॉमन लफ़्ज़ थियनि था पिया ॿिया हिकिड़ा अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके कॉमन न बि हुजनि खणी न पर रिपीटेडली यूज़ थिया उन्हनि खे असां इंशा अल्लाह ताला ही 2 शयूं असां खणंदासीं कॉमनली यूज़्ड वर्ड्स एंड रिपीटेडली यूज़्ड वर्ड्स इन्हनि खे बार बार ॾिसबो हलबो सम्झबो हलबो सिखबो हलबो बाक़ी रेयरली आहिनि न उहो वन टाइम आहिनि पोइ सिखबो उन वक़्तु जॾहिं तर्जुमो अचे थो पियो इंशा अल्लाह ताला सिखबो ज़रूर पोइ जेको यादि थी वियो त वाह अलहमदुलिल्लाह इहे बोनस आहे सूरह अब्बास छा ही जेका 80 नंबर ही जंहिं ते असां ख़तमु कयोसीं ही ॾाढी इंपॉर्टेंट शइ आहे उहा कहिड़ी आहे ही इन जूं 2 आयतूं कहिड़ी हुयूं 38 39 ऐं इन में छा हुयो 38 39 में हिन में पहिरियों वुजूह यौमइज़ मुस्फ़रा मां हिन में अरबी जो नथो खणा पियो थोरो सिंधी जो खणा तुंहिंजे टाइम बचे पर ही इंपॉर्टेंट आहे थोरो हिनखे रिपीट कयूं था पिया ज़ाहिकतुन मुस्तबशिरा ज़ाहिकतुन माना मुज़ाहिको थींदो न माना ख़ुशि थियणु त ही केतिरा मुंहं उन्हनि ॾींहुं रोशन हूंदा खिलंदड़ ऐं तमामु सराह हूंदा ॿियो तव्हां यासीन शरीफ़ में वञो त छा लिखियलु आहे सलामुन क़ौलन मिन रब्बिर रहीम
कामयाब जेके न उहे उन ते अलाह पाक जी सलामती कीअं कनेक्शन आहे ठीकु आहे ॿियो वरी छा लिखियल आहे असहाबुल यमीन सूरह वाक़िया में उहे साॻी शइ आहे उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जिते अलाह पाक जी सलामती वाही ऐं जेके असहाबुल यमीन थी विया सॼे हथ वारा अलाह पाक उन्हनि खे चए थो कामयाब आहिनि उहे मुंहं उन्हनि रोशन हूंदा न खिलंदा ऐं सराहा हूंदा कामयाब हूंदा ऐं वरी 40 ऐं 41 में इन ई सूरह अबस जेको 80 नंबर आहे उन में छा आयल आहे वजूहन माना मुंहं वजूह माना वजह माना मुंहं वजूहन माना मुंहं यौम इज़िन माना उन ॾींहुं अलैहा ग़बर ग़बर लफ़्ज़ जहिड़ो आहे न उहो आम लफ़्ज़ न आहे ठीकु आहे पर माना हिते असां ख़बर पइजी वेंदी तरहक़ुहा क़तर इहे टई लफ़्ज़ जेके आहिनि इहे माना नवां आहिनि इहे आम तौरु इस्तेमालु नथा थियनि इहे कॉमनली यूज़्ड वर्ड्स न आहिनि ठीकु आहे न वजूहन इहो आहे हुते बि आयो आहे हिते बि आयो आहे ठीकु आहे न कॉमन न आहे पर रिपीटेड आहे त इहे में छा थींदो हिते छा थो चए 40 ऐं 41 में केतिरा ई मुंहं हूंदा जिन ते उन ॾींहुं रही पियल हूंदी जिन खे कारे वेड़े वेंदी इहो आहे सूरह अबस में इन जो वरी ज़िक्र किथे आयो आहे ॿियो अते चए थो उलाइक माना उहे आहिनि हुमुल कफ़रतुल फजर माना उहे ई मुनकर बदकार आहिनि त हाणे इन जी कंपेरिज़न किथे आई आहे वरी वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून ही सलामुन ही वमताज़ुल ॾाढो माना इहे कहिड़ी 59 आयत आहे हिन में 58 ही 59 ॾिसो था हिते 38 39 में ही ज़िक्र खुशवारनि जो 40 ऐं 41 में जिन जी नाकामी आहे उन्हनि जो ऐं हिते बि ॾिसो 58 में अची अलाह पाक चवे थो पियो त कामयाब आहिनि उहे ऐं वरी 59 में मुमताज़िल मुजरिमो अलॻि थी वञो ठीकु आहे ॿियो वरी किथे आयो आहे सूरह वाक़िया में असहाबुल शिमाल हेॾे असहाबुल यमीन आहिनि हे खुशवारा ही असहाबुल शिमाल आहिनि सूरह वाक़िया ॿुधाए थी पई सभु इहे जेके आहिनि उहे मकी सूरतूं आहिनि ऐं मकी सूरतुनि जी इहा ई ॻाल्हि आहे अलाह पाक ॿई ज़िक्र कया आहिनि जेको सिधो रस्तो वठंदो कामयाब आहे न वठंदो त उहो मुजरिमो अलॻि थी वञे सबक़ु वठणु खपे न अलाह साईं जा एहसान आहिनि अलाह पाक असांखे उन्हनि मां कयो आहे इंशा अल्लाह ताला जेके अलाह कंदो इंशा अल्लाह ताला आख़िरत में छा ॿुधंदा अलाह पाक खां ॿुधा सलाम 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 इंशा अल्लाह अज़ीज़ ऐं असां असहाबुल यमीन में हूंदासीं अलाह पाक में उमीद आहे तमामु ठीकु आहे हाणे हिते अचूं था पंहिंजी सूरत हीअ बि मकी आहे न हिन में बि सॼो ज़िक्र कयो आहे इज़ शम्स कुव्विरत वज़न नुजुमुन कदरत वज़ल जिबाल सुयरत जबाल जिबाल लफ़्ज़ ऐं सोलो न आहे नुजुम लफ़्ज़ शम्स लफ़्ज़ इहे हिकु ॾुखिया आहिनि वज़ल इशार उतिलत इशार आहिनि हाणे इहा ही बि लफ़्ज़ मूंखे लॻी अलॻि था पिया पर जेको आम माण्हू सिंधी ॻाल्हाए थो पियो उनखे ख़बर आहे त शम्स सिज आहे नजूम माना इहे सितारा आहिनि नुजूम नजम थींदो आहे हिकिड़ो सिपारो नुजूम नजम नालो बि आहे न असां वटि सितारो ऐं नुजूम माना घणा ई सितारा ठीकु आहे वल जिबाल जबल माना हिकिड़ो जिबाल माना इहे जबल क़ुर पाक में ॾिसो न जेका शइ हिकिड़ी आहे हुनजो हिकिड़ो सिंगुलर ॾिनल आहे जेके घणा आहिनि प्लूरल ॿुधायल आहे वज़ाल इशार उतिलत इहा माना ख़बर नथी पए हिन में लफ़्ज़ इहे ॾुखिया आहिनि ठीकु आहे अचो ॾिसूं कीअं आहिनि ॾुखिया न आहिनि माना इहे कॉमनली यूज़ न आहिनि इज़ा शम्स कुविरत जॾहिं सिज वेड़बो ऐं जॾहिं तारा मेरा थींदा वज़न नुजुमुन कदरत तारा मेरा थींदा मेरा कीअं थींदा रोशनी ख़तम थी वेंदी कमाल आहे लफ़्ज़ आहिनि क़ुर पाक जा वज़ल जिबाल सुयरत ऐं जॾहिं जबल हलाया वेंदा सुयरत माना हलाइण ईअं लॻंदा ॼण जबल हलनि था पिया ईअं बारी थिए था हेॾा जबल हेॾा मज़बूत मज़ाक आहे हेॾो हिकिड़ो मिसाल ॾिनल आहे काफ़ी ॿियनि हंधनि इहो आहे इहे जबल ईअं था जेका हलाए पिया वेंदा सिर्फ़ु हिन में न आहे ॿियनि में बि आहे उन खां पोइ इशार उतिलत हाणे ही ॾिसो ही छा ऐं जॾहिं ढुकियूं वियामण ते ॾाचियूं इशार उतिलत बेकार छॾिबियूं ठीकु आहे छा आहे एक्चुअली अॻे ज़िक्र कयोसीं त अरबनि वटि उन ज़माने में इहे ॾाचियूं जेके ढुकियूं माना जेके पेट सां हुयूं जेके बचो ॿार ॾींदियूं उन्हनि जी वॾी अहमियत हुई छो जो अॻे उहा शइ हिकिड़ी कम वारी आहे न जेका सफ़र में बचे खाइण पीअण में बि उन सफ़र लाइ तव्हांखे जेकॾहिं एडिशन का मिले थी पई त उहा हुनजी प्रॉपर्टी आहे न इहा प्रॉपर्टी वधे थी न मल्टीप्लाई थी थिए त उहा एॾी अहम हूंदी जो हुनजो तमामु घणो ख़्यालु कंदा एतिरी ताईं जो जेकॾहिं को हुनखे करे कोई चोरी करे या छा त मरण माण्हुनि खे इम्तियार थी वञनि न पर छा थींदो
जॾहिं सिज वेड़बो तॾहिं तारा मेरा थींदा ऐं जॾहिं जबल हलाया वेंदा उन वक़्तु इहे ढुकियूं जेके विहामण ते अचियूं न उहे बि बेकार छॾी पयूं हूंदियूं कंहिंखे हुनजी परवाह न हूंदी छो जो वॾो मसइलो मथां अची वियो आहे न कहिड़ो आहे नौज़ बिल्लाह में क़यामत जो ॾींहुं असूर फुकबो त इहा थींदी ॻाल्हि ठीकु आहे ऐं हुन यासीन शरीफ़ में बि ईअं आहे सूरत रहमान में बि चए थो तव्हांखे अकेला थी वेंदो तव्हांखे वसीयत करण जी टाइम न मिलंदो घर वञण जो टाइम न मिलंदो उहो वक़्तु ईंदो त पोइ छा थींदो वइज़ल वुहूश हुशिरत वइज़ल जिबाल वइज़ल बिहार बिहार माना समुंड बिहार सुजिरत वइज़ल नुफूस नफ़्स माना जानियूं वल वुहूश वहशी माना जानवर इहे सभु लफ़्ज़ असांखे अचनि था पिया वइज़ल खां इहो लफ़्ज़ ही पूरा लफ़्ज़ छड़ो आख़िरी जेके लफ़्ज़ आहिनि इहे सम्झणा आहिनि ठीकु आहे पोइ वइज़ल वुहूश माना ऐं जॾहिं झंगली जानवर गॾु कया वेंदा तव्हां ॾिसंदा त जॾहिं बि ज़िलज़िलो अचिणो हूंदो आहे न त झंगली जानवर या ॿिरनि मां माण्हू निकिरंदा आहिनि पखी खलाए वेंदा आहिनि कि किथे जमा थियणु शुरू थींदा आहिनि ऐं उहो ई ज़िक्र आहे इहो एॾे क़िस्म जो ज़िलज़िलो हूंदो न जॾहिं जबल हलाइबा त छा सूरत हाल हूंदी वइज़ल बिहार सुजिरत ऐं जॾहिं दरिया बाहि वांगुरु तपाइबा बाहि वांगुरु तपाइबा त उहे छा समुंड जा उहे जेके समुंड आहिनि बहर आहिनि जेके माना बिहार या सिंधी में चऊं बहर बहर हिकिड़ो बहर माना घणा समुंड उहे छा जॾहिं तपाइबा जॾहिं टेम्परेचर वधंदो त छा उहे तुर क्या पिया हूंदा उहे त बबल थी जेका अलाए केतिरो इंटेंसिटी न जेका इहे सुनामी पैदा कंदा उहो ज़िक्र माना इहो इंटेंसिटी ॾिसजे न सिज वेड़बो सॼी जेको आहे न माना हिकिड़ो जेको हिन जी जेको आहे इहे कॉस्मिक बैलेंस आहे जंहिं ते माना स्ट्रांगली इहे सभु बीठा आहिनि इहो सॼो मैग्नेटिक असांजो साइंस चए थी भई इहो मैग्नेटिक जेको हुननि जो जेको इफेक्ट आहे इहे सभु हुनजे पंहिंजे माहौर में हलनि था पिया थोरी घटि मथे ॻाल्हि थी त इहो ख़तमु थी वेंदो इहा ई ॻाल्हि जॾहिं थी त सिज वेड़बो पोइ तारा मेरा थी वेंदा सिज न हूंदो त तारा छा कंदा जबल हलाइबा ढिकी विहामण ते छॾियूं बेकार थी वेंदियूं माण्हू खे पंहिंजी जान जी लॻल हूंदी ऐं जॾहिं झंगली जानवर गॾु कया वेंदा ऐं जॾहिं दरिया बाहि वांगुरु तपाइबा ऐं जॾहिं जीअ पाण में मिलाइबा जिस्म सां हाणे हीअ शइ हिकिड़ी थी वई हाणे ॿी सूर फुकबी त वरी जिस्म साॻिया जेके माना जेके कुल्लु नफ़्स ज़ाइक़तुल मौत थी कनि मौत क़यामत ॾींहुं सभु तबाही थी वई सभु ख़तमु थी विया सभु शइ ख़तमु थी वई त पोइ वरी छा थींदो ॿी सूर फुकबी त वरी उन्हनि रूहनि खे वरी जिस्म ॾिनो वेंदो वइज़ल मुअद्दतु सुइलत अल्लाह अकबर हीअ आयत जेका आहे न इहा इंसान जूं अखियूं खोलण लाइ हू त सॼी क़यामत जो ज़िक्र त आहे अखियूं खोलण लाइ न पर इहो आहे अमल सम्झणो ईमान आणणो पर ही वरी ॿी शइ थी अचे वइज़ल मौदतु सुइलत सुइलत माना सुवाल कयो वेंदो अई ज़ंबिन कुतिलत कुतिल माना क़तल ठीकु आहे हाणे हुन में कुतिलत जो मतिलबु छा आहे उहो ग्रामर ते अञा इंशा अल्लाह ताला ईंदासीं पर ज़ंब माना गुनाह बि अई हाणे ऐं जॾहिं जीअरे फूरियल नियाणी पुछबी छा पुछबी कहिड़े ॾोह करे मारी वई इहा हाणे जॾहिं रूह पाण में मिलाइजी विया जिस्मनि सां ॿियूं सूर आहे हाणे हुते सुवाल थी जीअरे पूरियल नियाणी छो जीअरे पूरी वई सुवाल जो जवाबु ॾियो जिन इहो कयो इहो एॾो वॾो माना ख़तरनाक गुनाह आहे वॾी माना हिकिड़े ॿार जी जान इहा वठणु जीअरे कंहिंखे पूरणु उहा ॿार खे ॿार त बेवस आहे न कंहिं ॾाढे खे त पूरे ॾेखारियो सरदार खे ॿार खे तव्हां पूरी था छॾियो ऐं उहा बि नियाणी ख़ासि तौर ते उहा पुछबी ऐं जॾहिं पुछबी त हुनजो जवाबु कंहिंखे हूंदो कंहिंखे न हूंदो त पोइ उहो तयारु थिए ऐं अॼुकल्ह जे दौर में बि जेको नियाणियुनि खे साईं घटि सम्झो थो वञे न ऐं अलाह खां माफ़ी घुरूं असांखे हुन ते नज़र रखणी पवंदी त असां हुनखे बहितर कयूं पंहिंजे अमल खे बहितर कयूं पुट ऐं धीअ में फ़र्क़ु छॾे ॾिजे हीअ जो एॾी अहमियत आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक मां नंबर हींअर कोन्हे का कोट करण लाइ काफ़ी ॿुधो हूंदो त जंहिं धीअ खे जंहिं ॿिनि पंहिंजे नियाणियुनि खे सुठे नमूने पालियो उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मफ़हूम आहे औ कमा काला लफ़्ज़ अल्लाह पाक थो ॼाणे उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं गॾु हूंदा जीअं ॿ आङुरियूं पाण में गॾु
असां हिनखे सादत सम्झण जे बजाए असां हिनखे पंहिंजे लाइ मुसीबत सम्झो आहे। अहिड़े मुआशरनि में असां रहूं था पिया जंहिंमें धीअ खे घटि सम्झो थो वञे ऐं जेका ज़ाल आहे जेका उहा घर वारी आहे उनखे पंहिंजे ग़ुलाम खां बदतर ट्रीट कयो थो वञे। औरत जे लाइ असांखे को तसवर ई कोन्हे त का उनजे हक़ में आहिनि। अलाह पाक माफ़ी ॾे, क़ुर पढ़िजे ऐं हीअ ॻाल्हि सम्झिजे। हीअ त ख़ैर तमामु इंतिहाई ॻाल्हि आहे, असां वटि ईअं कोन्हे को खणी, पर असांजे सोसाइटी में आहिनि न साईं। ख़राबी हिकिड़े माण्हू कई साईं, छोकिरी खे मारे छॾ, न को इंसाफ़ न चाहे, न को ॿुध न छुप, बसि अलाह से माफ़ी ॾे, बसि उनखे वधीक डिटेल में कोन था वञूं। अलाह माफ़ करे, अलाह पाक असांखे बहितर इंसाफ़ करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं बहितर अमलनि जी इंशाअल्लाह ताला क़ुर जे मुताबिक़। आमीन। अॻिते त हलो, अञा ई ख़तमु न थियो आहे। वैज़ा सुहुफ़ नुशिरत, ऐं जॾहिं अमाल नामा खोलबा। ॾिसो न क़ुर पाक जो तरतीब ॾिसो न साईं। पहिरीं ॻाल्हि कहिड़ी आहे त क़यामत थींदी, जेको पहिरीं सूर आहे, काफ़ी दफ़ा ईअं आयो आहे न, पहिरीं सूर में छा थींदो, इहे सभु शयूं थी वेंदियूं जेके क़यामत थी वेंदी, माना इहे सभु अफ़रा तफ़री आहे सॼी। पोइ छा थो थिए, वरी जॾहिं जीअं पाण में मिलनि था त पोइ सुवाल शुरू थिया, पोइ वरी अमाल नामा खोलबा। हाणे आहे को माना तसवर कजे त इहा शइ थियणी आहे, ऐं छा इहा असांखे ज़हन में आहे? ईअं थींदो त पोइ छा थींदो? अलाह पाक कोशिश असां कंदा आहियूं, अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन असांखे अलाह पाक वधीक कोशिश करण तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं जॾहिं अमलनामा खोलबा, ऐं जॾहिं आसमान छिलबो, वैज़ल जहीम सुइरत, ऐं जॾहिं दोज़ख ॿारबो। हाणे पोइ इहो यानी पुछबी न, मुंहिंजो जवाबु न आहे त पोइ छा थींदो? दोज़ख ॿारबो, जहीम सुइरत। ठीकु आहे। वैज़ल जन्नत उज़लिफ़त, पोइ छा थींदो? ऐं बेश्त बि वेझो कबो, ऐं जॾहिं बेश्त वेझो कबो, हेॾो दोज़ख ॿारबो, हुनजे तव ईंदो माण्हुनि खे, जेके गुनाहगार आहिनि उनखे तव, ॿिया बि ॿुधंदा, ॿिया बि ॾिसंदा। पर भला हलम साईं, हाणे कंहिंखे फिज़िकल त कंहिंखे कोन्हे एक्सपीरियंस, त उहो ॿुधाए नथो सघे न। छो जेको सम्झी सघे थो इंसान जंहिं उहा ॻाल्हि थी कजे पई। त थोरो दोज़ख ॿारबो जेको अलाह पाक चए थो पियो, कमाल आहे। माना उन खां पोइ वरी हुन बेश्त खे वेझो कबो। हाणे इहो वरी सूरह यासीन शरीफ़ में आयो आहे। अलिमत नफ्स न, ही सॉरी, अलिमत नफ्स मा अहदरत, ही इन सां 14 नंबर कंटिन्यू कजे थी पई। तॾहिं इज़ा हिते थिया ख़तम, इज़ा खां पोइ हाणे इहो आयो, तॾहिं हर हिकु जीव जेके हाज़ुर आंदो सो ॼाण। अमल नामा खोलबा, हाणे सभिनी जेको जेको अमल कयो, हर हिकु जीव जेको मा अहदरत, मा माना जेकी, अहदरत आंदो हूंदो, अलिमत उहो ॼाणे वेंदो। हर हिकु अलॻि लाइ आहे इहो, हर हिकु जीव। ईअं न आहे त माण्हू ॼाणंदा, हर हिकु जीव इहो हिकु हिकु लाइ मैसेज। इहो बि क़ुर पाक जो कमाल आहे। किथे किथे जमो करणो आहे, किथे सिंगुलर ॻाल्हाइणो आहे। इहो अलाह पाक जो कलाम आहे। ठीकु आहे। हाणे इज़ा घणा दफ़ा आयो आहे हिते? 12 दफ़ा। ठीकु आहे। असां सूरह रहमान करे आयासीं, उनमें फबी अय्याल रब्बिकुम तुकज़्ज़िबान घणा भेरा आयो? कंहिंखे जेकॾहिं नॉलेज हुजे को चैट करे या अनम्यूट करे ॿुधाए। फबी अय्याल रब्बिकुम तुकज़्ज़िबान सूरह रहमान में घणा दफ़ा आया था? 38 दफ़ा। जी साईं, 38 दफ़ा, 38, 31। वेरी क्लोज, अलहमदुलिल्लाह, थैंक यू साईं, जज़ाकल्लाह। 31 भेरा। अच्छा, हाणे ही इज़ा घणो आहे? 12 भेरा हिन में आयो आहे। केॾो माना आहे? इज़ा जी माना छा आहे? ऐं जॾहिं माना इज़ा जी माना आहे जॾहिं, व माना ऐं, व इज़ा व इज़ा व इज़ा व इज़ा। पर इज़ा जेको आयो आहे शुरू थिए थो व खां बग़ैर, पोइ व व व व व। ठीकु आहे। हेसि ताईं 14 में 12 भेरा इहो इज़ा आयो आहे। अचो त इनखे सिखूं। हा, हिन खां पहिरीं ॻाल्हि जेका मां सूरह रहमान में कयां पियो, त इहो जेको क़ुर पाक जो माना ज़िक्र आयो न, त जेका सभु शइ माना थी वेंदी, माना पहिरीं सूर जी ॻाल्हि कई त जबल हलंदा, ॿियो टियों, इहो सूरह रहमान में हिन में 55 नंबर आयत जेको सूरत आहे न, इन में आयल आहे केॾे हिकिड़े जुमिले में सभु शइ आयल आहे। वरी आहे कुल मन अलैहा फान, ज़मीन जे मथां जेको बि आहे सभु फना थी वेंदो, ख़तम थी वेंदो, फना थी वेंदो। पोइ ॿीहर रूख पोइ पहिरीं फना थो थिए। कुल मन अलैहा फान,
उनको अल्लाह पाक वरी अॻिते छा चयो हाणे सूरत रहमान त कोन था पढ़ूं पर इंटरेस्टिंग आहे न थोरो मूंखे लॻे थो त कनेक्शन करण में इंशाअल्लाह ताला माण्हू खे थोरा त पोइ जॾहिं फना थींदो त पोइ छा थो थिए यबका वजहु रब्बिक ज़ुल जलाल वल इकराम अल्लाह पाक जी ज़ात बाक़ी रहती आली शान ज़ात ऐं करम वारी बरकत वारी रहमत वारी अल्लाह इज़त वारी हाणे अचो त इज़ ऐं इज़ा हाणे इहो टेक होम आहे ठीकु आहे टेक होम कीअं आहे इन्हनि ॿिनि खे फ़र्क़ु आहे हिन में इज़ खे इज़ा न आहे पढ़णो इज़ा खे इज़ न आहे पढ़णो इज़ छा आहे इज़ा छा आहे असां हींअर हिकिड़ो पढ़िया आहियूं इज़ा पढ़ी आहियां इज़ा छा आहे हुन जॾहिं किथे पढ़ियोसीं इज़ा शम्स कुविरत ठीकु आहे पहिरीं हितां शुरू थियो त जॾहिं सिज वेड़बो इहो आहे जॾहिं ठीकु आहे इज़ा माना जॾहिं हाणे हिन में तव्हां ॾिसो त यासीन ही छाजे लाइ आहे इहो मुस्तक़बिल लाइ आहे जॾहिं माना थींदो इज़ा माना छाजे लाइ आहे मुस्तक़बिल लाइ पर यासीन शरीफ़ खे बि ॾिसूं था त हिते लिखियो पियो आहे इज़ा अहल मुरसलून इहो छा इहो इज़ा इहो छा थो चवे जॾहिं आया रसूल इज़ा अहल मुरसलून जॾहिं आया रसूल माना इहो छा थियो इहो पास्ट आहे पास्ट जी ॻाल्हि थी हले इज़ा थींदो मुस्तक़बिल लाइ इज़ा वक़तिल वाक़िअ इज़ा शम्स कुविरत इज़ा ज़ुलज़िलत ज़िलज़ालहा इहे सभु ईंदड़ शयूं आहिनि ठीकु आहे हिकिड़े हंधि हिन जी वेरिएशन आहे मुंहिंजे ख़्याल में इज़ा जा नसरुल्लाह में पर वल्लाह अलम पर उहो हुनखे पर अमूमन इहो ईअं ई आहे ठीकु आहे हुनजी बि को सबबु आहे बहरहाल उन खां पोइ हिकिड़ो ॿियो आहे मां ठीकु आहे माना मां असां किथे ॾिठोसीं मां असां किथे ॾिठो मां जेकी ओहो हीउ जेको असां पढ़ी आयासीं न जेकी ओहे अलिमत नफ़्सु मा अहदरत तॾहिं हर हिकु जीव जेकी हाज़िर आंदो सो ॼाणींदो जेकी हाज़िर आणियो अथई इहो छा आहे इहो मां आहे चेखो कीअं आहे इहो मां जूं घणी मानाऊं आहिनि मुख़्तलिफ़ जुमिलनि में मुख़्तलिफ़ माना निकिरंदी आहे पई पर ॿ मुख्य मानाऊं आहिनि तमामु उहे कहिड़ियूं इहा आख़िरी सिलाई ॾासीं इंशाअल्लाह असांजी ऐं असां अञा 10 मिंट पिया आहिनि मां घणा मानी लफ़्ज़ आहे माना जेको या जेकी आंदाई मां माना जेको हाणे हिनखे अंग्रेज़ी में चइबो that they brought that he brought जेको आंदाई हुन खां पोइ ॿ मानायूं अंग्रेज़ी में इन जे लफ़्ज़ जो मुतबादिल थी सघनि थियूं which and what he brought that he brought what he brought for example ठीकु आहे न which he brought अहिड़े सां किथे बि जुमिले में थी सघे थो ॿी कहिड़ी माना आहे मां माना छा जॾहिं इहो जुमिले जे अॻियों अचे त माना क्वेश्चन थो अचे ठीकु आहे जीअं वाट क्वेश्चन पुछबो आहे न हाणे ॻाल्हि इहा आहे त वाट ॿिनि माना में इस्तेमालु थींदो आहे अंग्रेज़ी में बि कॾहिं क्वेश्चन जे लाइ इस्तेमालु थींदो आहे कॾहिं क्वेश्चन जे लाइ न थींदो आहे कीअं फॉर एग्जाम्पल नंढड़ो मिसाल आहे what did I say to you मां तव्हांखे छा चयो क्वेश्चन आहे न what do you want it's a question हाणे what did I say जेकॾहिं क्वेश्चन खणूं त इहो क्वेश्चन आहे पर हिते जेकॾहिं चऊं तव्हांखां को पुछे थो तव्हांखे उहो रिपीट थो करे उहो जवाबु त तूं मूंखे चयो त भई हीउ तव्हां क़ुरान जो क्लास 6:30 बजे आहे oh yeah that is exactly what I said he what question nahe it refers to the statement इन करे माना जॾहिं मां अरबी में बि क्वेश्चन में बि इस्तेमालु थींदो जेकॾहिं शुरू में मां हुजे त जेकॾहिं किथे विच में आहे त पोइ इहो घणे क़दुरु जेको उन जो माना थींदो आहे जेको या जेकी इंशाअल्लाह ताला असां हिते असां सेशन खे ख़तमु कंदासीं पिया अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन पर कंप्लीट करण खां पहिरीं तव्हां मिठाई विराइण खां पहिरीं इंशाअल्लाह ताला नंढड़ो हिकिड़ो पोल आहे हुनखे पोल कंदासीं ऐं पोइ इंशाअल्लाह ताला ओवर टू खत्री साहब डायरेक्टली जेको इंशाअल्लाह ताला सही हिन दुआ सां अलाह पाक असांजे हिन सिखण खे क़बूल फरमाए ऐं जेकॾहिं का ग़लती आहे त पंहिंजे राम सां माफ़ फरमाए पाण हिते रिकॉर्डिंग खे कयूं था स्टॉप